ॾेई टंडो बागो ऐं डिगड़ी खे मिलाईंदड़ रोड गुज़िरियल 30 सालनि खां न ठहण ख़िलाफ़ रोड एक्शन कमेटी जा अॻुवान रोडनि ते निकिरी आया। संदन मुतालबो हो त या असांजो बीमार है या असांजो तइलीम है, ये टेई असांजो तबाह थी वियूं आहिनि। तक़रीबन 15 साल खां रोड ते असांजे उन जेके चूंडियल नुमाइंदनि खां पीला हिकु जगह रोड ते अची ॾिसनि। ऐं गुज़िरियल 30 सालनि खां ई रोड मुकमिल तौर ते तबाह आहे, ज़बून थी चुको आहे, खॾा पइजी चुका आहिनि। हाणे ट्रांसपोर्ट आमद रफ़्त जो सिलसिलो कटी चुको आहे तक़रीबन। हिन रोड सां न सिर्फ़ु असांजी सिहत वाबस्ता आहे, तइलीम वाबस्ता आहे, उन सां गॾोगॾु असांजी ज़राअत बि वाबस्ता आहे। असीं आबादगार आहियूं, हितां नंढड़ा आबादगार आहियूं। असांखे वॾो नुक़सानु असांजी जिन्स मार्केट ते जॾहिं वोटिंग ख़तमु थी वेंदी आहे न रोड ठहंदो आहे ऐं असांखे का फैसिलिटी न मिली आहे। इन साॻी रोड ते 17 बसूं हलंदियूं हुयूं, अॼु हुन रोड ते को रक्शो बि नथो हले। मुतालबो हो त जल्द खां जल्द रोड ठाराए संदन परेशानी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। चमन दानवानी, सिंध टीवी न्यूज़, ॾेई।